बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जंहिं अज़ीम इंसान सिंध जे मोहसिन धरतीअ जे दिलेर फर्ज़ंद जंहिं अज़ीम हस्ती साईं मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला साहिब जन जो जनम ॾींहुं आहे। उनजी मां धरती वासियुनि खे पंहिंजे तरफ़ां मुबारकबाद पेश करियां थी। असां जॾहिं साईं तालिबुल मौला साहिब जन जी शख़्सियत ते सोचूं था त संदनि शख़्सियत जा सभई रूप सुंदर ऐं सोन आहिनि। जेकॾहिं खेनि सियासत जे हवाले सां ॾिसिजे थो त हुननि हमेशह जमहूरियत लाइ ऐं हेठियनि पीढ़ियल तबक़नि लाइ हुननि पंहिंजी जदोजहद कई, कोशिशि कई ऐं उन्हनि सां बीठल रहिया। हुननि कॾहिं किथे बि अलाए केतिरनि खे इक़्तिदार हुन ठुकराया। इन जे करे त हुनखे सभ खां वधीक पंहिंजी धरती, पंहिंजी मिटी ऐं मिटीअ जा माण्हू प्यारा रहिया। असां जॾहिं साईं तालिबुल मौला साहिब जन जो अदब वारो, शाइरी वारो पासो ॾिसूं था त पाण हूअं त मुल्की लेवल जा, इंटरनेशनल लेवल जा, आलमी सतह जा वॾा शाइर आहिनि ऐं इहो अव्हांखे ॿुधाईंदे मां ख़ुशी महसूसु थी कयां त संदनि शेर, संदनि कलाम दुनिया में जिते जिते सिंधी रहनि था उहे तमामु ज़ौक़ सां, तमामु शौक़ सां ॿुधनि था। ऐं जेकॾहिं वरी असां संदनि अदब वारे पासे जेको नसरी पहलू आहे उन्हनि खे ॾिसूं था त उते बि पाण जेको आहे सो जीअं चइजे त अदीबनि में, सितारनि में चंड वांगुरु हुननि जी लिखणियूं, हुननि जो कलम जहिड़े नमूने हले थो। हुननि ॿोलीअ जे हवाले सां हुननि जेको दीवाने तालिबुल मौला जे मुहाग में हुननि जेको सूरत ख़तीअ ते हुन जेको ॿोली जे हवाले सां हुन जेको उन वक़्त जे हुकूमतनि खे हुननि लिखियो आहे त असांजी अल्फ़ाबेट कीअं हुजे, असांजी सूरत ख़ती कीअं हुजे, उन मां वाज़े थिए थो त पाण हिकिड़ा मुहक़िक़ बि आहिनि, दानश्वर बि आहिनि, लेखक बि आहिनि। काफ़ियूं किताब लिखी हुननि सिंधी अदब ते हिकिड़ो वॾो अहसान कयो आहे। उनखां पोइ लुग़ात जे हवाले सां ॾिसिजे त संदनि जेको मुख़फ़िफ़ात आहे उहो बि हर दौर में हिकिड़ो सुनहरी बाब आहे जंहिंमें हुन उहे लफ़्ज़ जेके दुनिया में जेकॾहिं पाण उन्हनि खे महफ़ूज़ न कनि हा, इन मुख़फ़िफ़ात जे ज़रिए उन्हनि खे पाण किताबी सूरत में न आणनि हा त असांखां अलाए केतिरो इल्म जो ज़ख़ीरो असांखां ग़ाइबु हुजे हा। ऐं वरी जॾहिं असां हुननि जो नसर वारो ॿियो किताबु ॾिसूं था मिस्रीअ जूं तड़ूं, जंहिंजो अंग्रेज़ी ऐं उर्दूअ में पिणु तर्जुमो थी चुको आहे, उनजो बि असां ॾिसूं था त संदनि हर हिकु कौल, हर हिकु जुमिलो उन में पूरी हिकिड़ी तहज़ीब समायल आहे, पूरी ज़िंदगीअ जो निचोड़ समायल आहे, पूरी ज़िंदगीअ जो हिकिड़ो सबक़ु समायल आहे। त अहिड़ी तरह सां पाण जिते जिते कलम खयो अथनि, जंहिं जंहिं सिन्फ़ खे छुयो अथनि, उन्हीअ खे पाण हिकिड़ो लाजवाब बणाए छॾियो अथनि। शाइरी जे हवाले सां साईं तालिबुल मौला ते छा ॻाल्हाइजे। ऐं सम्झां थी त जेको मुंहिंजो तजुर्बो या मुंहिंजो मुशाहिदो आहे त उन में मां इहा ॻाल्हि चवण में हक़ बि जानिब आहियां त लतीफ़ साईं खां पोइ जेकॾहिं कंहिं शाइर खे अवाम सम्झो आहे ऐं अवाम तरफ़ां मक़बूलियत हासिलु थी आहे, जीअं त मूं साईं तालिबुल मौला जे कलाम खे ॿहिराड़ियुनि जे ख़वातीन जे वातां ॿुधो आहे, ॿहिराड़ियुनि जे राॻाइनि खां ॿुधो आहे, त वरी ओतिरी मक़बूलियत असां शहरनि में बि हुन जे कलाम खे, हुन जे काफ़ियनि खे, हुन जे ग़ज़लनि खे असां ॾिठी आहे। त इहो हिननि खे हिकिड़ो जेका कुदरत दस्तरस ॾिनी हुई, हर सिन्फ़ ते काफ़ी हुजे, कलाम हुजे, ग़ज़ल हुजे, जंहिं बि सिन्फ़ में हुननि पाण लिखियो आहे, उहा शइ हिकिड़ी सिंधी अदब जो हिकिड़ो वॾो सरमायो थी वञे थी। पाण मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि शेयर इहा बि करियां त साईं तालिबुल मौला तमामु घण पढ़िया इंसान हुआ। हुननि जे जेके असां हुननि जूं सारूणियूं या हुननि जा जेके असां मज़ामीन
पढ़ूं था ॾिसूं था त उन में हू जॾहिं किताबनि जा या जेके हवाला ॾियनि था दुनिया जे आलमनि जा अदीबनि जा ऐं बुज़ुर्गनि जा दानश्वरनि जा, त उन मां पाण जेको आहे सो तमामु घणा जेके आहिनि से मुतालो रखंदड़ हुया इंसान। ऐं जेतिरा हू नाज़ुक मिज़ाज हुया, उहा नाज़ुक मिज़ाजी ऐं उहा नफ़ासत परस्ती हुन जे लिखड़ियुनि में, हुननि जे मिज़ाज में, हुन जे उथण वेहण में, इहे सभु शयूं असांखे, ऐं उन्हनि ख़ुशकिस्मत माण्हुनि मां आहियां जिन हुननि खे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो ऐं हुन जी जेको आहे सो हुन जी शफ़क़त मिली। त अहिड़े नमूने असां जॾहिं संदसि शाइरी जा चंद शयूं जेके आहिनि असीं ॾिसूं था त माण्हू हुन जे शेर पढ़ंदे सभु दंग रहिजी थो वञे। जीअं पाण हिकिड़े हंधि फ़रमाइनि था त अगरि ख़िदमत करण जी नाहे ताक़त तालिबुल मौला, त पोइ मख़दूमी दुनिया में वॾो मनसब त कोन्हे को। इन लाइनुनि में एॾो वॾो फ़लसफ़ो समाइणु इहो साईं तालिबुल मौला साहिब जन ई करे सघनि था। पाण ॿिए हंधि चवनि था त बावजूद उन जे ख़ाकसार आहियां, बावजूद उन जे ख़ाकसार आहियां, सिर ते दस्तार सरवरी आहियां। हाणे इन खां वधीक जेका नहठाई निमाणाई ऐं नाज़ुक जेका नफ़ासत परस्ती जेका हुननि हिननि ॿिनि सिटुनि में हिन हिकिड़े शेर में समाई आहे, उहा हिकिड़ो शाइर खे जेको आहे सो पंहिंजो तमामु वॾो हिकिड़ो मक़ाम ॾिए थी। इहो ख़्यालु, इहा ख़्याल जी जेका उॾाम आहे, इहा जेका मुशाहिदे जी हिस्सा आहे, इहा साईं तालिबुल मौला खे पंहिंजे दौर में, या जेकॾहिं चइजे त ही हर दौर जा शाइर आहिनि त उन में को बि वधा कोन्हे। पाण हिकिड़े हंधि चवनि था त हुस्न सूरत खे वधाए हुस्न सीरत थो सदा, हुस्न सूरत खे वधाए हुस्न सीरत थो सदा, यार मुंहिंजा केरु थो चए सूंहं सामाननि में आ, यार मुंहिंजा केरु थो चए सूंहं सामाननि में आ। इहा एॾी हिन में जेको फितरतपणो आहे, जेको फितरी हुस्न जी ॻाल्हि आहे, जेका सुहिणी सीरत जी ॻाल्हि कई अथनि साईं तालिबुल मौला, त इहे जेको संदन असांखे केतिरनि ई शाइरी जे मजमूअनि में संदन जेका शाइरी मिले थी, सच पुछो त सिट सिट जेका आहे सा हिकिड़ो तमामु हिकिड़ो अनमोल ख़ज़ानो आहे, जंहिंखे असांजे नसलनि खे पढ़णु खपे ऐं उन ते जेको आहे सो अमल दरामद करणु खपे। पाण हिकिड़े हंधि लिखियो अथनि त तॾहिं बि हिकु अलाह हो जॾहिं कुझु न हो, तॾहिं बि हिकु अलाह हो जॾहिं कुझु न हो, जॾहिं हूंदो की न की तॾहिं बि सो ई सो, वहदहू ला शरीक लहू सानी संदसि न को, वहदहू ला शरीक लहू सानी संदसि न को, सही आहे सम्झो तालिब मौला तो, इहो ई इहो हादी आहे हिकिड़ो।